अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सी रहियो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी शियान हैदर किरदार सकरन पारां सैयद सुभान अली शाह ऐं सैयद एहसान अली शाह जी अॻुवाणी में अमेरिका पारां ईरान जे जनरल शहीद क़ासिम सुलेमानी जी शहादत ख़िलाफ़ हैदरी मस्जिद खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका मेहरापुर रोड खां थींदी सहाफ़ी चौक ते पहुती, जिते हिक मेड़ जी सूरत इख्तियार करे वई, जंहिंमें सवी माण्हू शामिल हुआ। उन मौक़े ते अलामा दीदार हुसैन कच्छी ऐं अलामा दिलदार हुसैन पंहिंजे अलॻि अलॻि खिताब में चयो त अमेरिका जी भुल आहे त हू को ईरान खे झुकाए सघंदो या दुनिया जे मुस्लमाननि खे ख़तमु करे सघंदो। असीं खेसि ॿुधाइणु चाहियूं था त हू पंहिंजे कुझनि हरकतुनि तां बाज़ अचे, न त तारीख़ शाहिद आहे जिन इस्लाम जे मुजाहिदनि सां ॾाढायूं कयूं आहिनि, उन्हनि जो हशर हमेशह यज़ीदनि वांगुरु थियो आहे। हिन उहो बि चयो त मुख़्तलिफ़ मुल्कनि जे मुस्लमान हुक्मराननि खे पंहिंजो आवाज़ु आलमी सतह ते उथारणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बि अपील था कयूं त हू कंहिं मुफ़ाद खां हटी करे मुस्लमाननि जो साथ ॾिए। उन मौक़े ते काशिफ कीरियो, मोहसिन कीरियो, उस्ताद मंज़ूर कीरियो, फरमान शाह समेत मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि जा उहिदेदार पिणु शामिल हुआ। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।